बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़रात ज़िबकार अॼु मां इन वीडियो में अव्हां जे साम्हूं हिकु हदीस मुबारका जो बयानु करण वारो आहियां कि क़यामत जो ॾींहुं थींदो। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मा तज़ालु क़दमा अब्दिन यौमल क़ियामति हत्ता युसअल अन अरबइन अन उमरिही फीमा अफनाहु व अन शबाबिही फीमा अबलाहु व अन मालिही मिन ऐन इक्तसबहु व फीमा अनफक़हु व अन इल्मिही माज़ा अमिल फीहि औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि क़यामत जे ॾींहुं माण्हू पंहिंजी जॻह खां अञा पेरी न खणंदो, अल्लाह सुब्हानहु व तआला उन खां 4 सुवाल कयो वेंदो, हता कि उन चइनि सुवालनि जे बारे में जवाबु ॾे तेसीं ताईं उनखे पंहिंजी जॻह खां हटण जी, पेर खणण जी उनखे इजाज़त ई न मिलंदी। नंबर 1 कि उन जी उमिरि जे बारे में सुवाल कई वेंदी कि रब्बुल आलमीन जे तरफ़ां फरमायो वेंदो कि मूं रब तोखे उमिरि ॾिनी, तोखे ज़िंदगी जी नेमत ॾिनी, उहा पंहिंजे उमिरि कहिड़े कमनि में गुज़ारियई, बुराइनि में गुज़ारियई या नेकियुनि में गुज़ारियई। नंबर 2 उन जी जवानीअ जे बारे में सुवालु कयो वेंदो कि मूं रब तोखे जवानीअ जहिड़े नेमत सां नवाज़ियो, तोखे जवानी जी कुवत अदा कई, ताक़त अदा कयो कि तूं उन जवानी खे, पंहिंजी जवानीअ जहिड़े नेमत खे कहिड़े कमनि में बर्बादु कई, तबाह कई, कि पंहिंजी जवानी खे आया कि नेक कमनि सां आबाद कई या बुरनि कमनि सां उनखे बर्बाद ऐं तबाह कई। तो टियों सुवाल उन जे माल ऐं उन जे दौलत जे बारे में कयो वेंदो कि अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाईंदो कि मूं रब तोखे माल ऐं दौलत सां नवाज़ियो, तोखे पैसो अता फरमायो। माल ऐं दौलत रब जी त हिकु नेमत आहे, त उहा माल ऐं दौलत किथां कमायई, काॾों आंदई के ऐं वरी माल ऐं दौलत उहा किथे ख़र्च कई, नेक कमनि में ख़र्च कई या बुरनि बुछड़नि कमनि में उनखे ख़र्च ऐं तबाह बर्बाद कयई। चौथों सुवाल कि उन जे इल्म जे बारे में सुवाल कयो वेंदो कि अल्लाह फरमाईंदो कि मूं रब तोखे इल्म जी दौलत सां नवाज़ियो, कि उहा इल्म जेके नबियनि जी वरासत आहे, उन इल्म सां मूं रब तोखे नवाज़ियो, उन ते केतिरो अमल कई, कहिड़ो अमल कई, कि आया पंहिंजे इल्म ते अमल कयई या न कयई, या ॿियनि खे त उन इल्म जूं ॻाल्हियूं अमर बिल मारूफ़ नही अनिल मुनकर त उनखे तूं अमर बिल मारूफ़ नही अनिल मुनकर कंदो हुई, आया पाण उन ते अमल कयई या न कयई। तो जेसीं ताईं माण्हू इन 4 सुवालनि जो जवाबु न ॾींदो, तेसीं ताईं रब सुब्हानहु व तआला जे तरफ़ां उनखे जिथे हूंदो उतां उनखे पेर खणण जी बि इजाज़त न हूंदी। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि ऐं मुहाजिरनि जी जमात कि 5 ख़सलतूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजे मुतालिक़ मां अल्लाह सुब्हानहु व तआला खां पनाह थो घुरां कि उहे 5 ख़सलतूं आदतूं तव्हां में पैदा न थियनि। नंबर 1 कि जॾहिं कंहिं क़ौम में बेहयाई पैदा थींदी आहे, तो अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि में ताऊन जहिड़ी वबा ऐं नवां अहिड़ा मर्ज़ ऐं बीमारियूं उन क़ौम में पैदा कंदो आहे कि जंहिं मर्ज़ ऐं बीमारियुनि जा नाला बि उन्हनि जे अबनि ॾाॾनि कोन ॿुधा हूंदा। तो हज़रत ज़ीवकार कि मां 5 ख़सलतूं अव्हां जे साम्हूं बयानु कयां थो। उन खां बाद में ॿियो आहे कि जॾहिं कंहिं क़ौम में माप ऐं तौर में घटि वधि करण जो मर्ज़ पैदा थींदो आहे, तो अल्लाह सुब्हानहु व तआला उन क़ौम ते ॾुकार, महागब, मशक़त, महिनत ऐं हाकिमनि जा ज़ुल्म उन क़ौम जे मथां लाथा वेंदा आहिनि। तो टियों आहे जॾहिं का क़ौम ज़कात अदा न कंदी आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि ते रहमत जो बरसाति वसाइण बंदि करे छॾींदो आहे। नंबर 4 जॾहिं का क़ौम अल्लाह ऐं उन जे रसूल सां कयल अहद
भॼंदी आहे, अल्लाह सुब्हानो व तआला उन्हनि ते धारिया दुश्मन ग़ालिब करे छॾींदो आहे। उहे धारिया दुश्मन उन्हनि खां नाहक माल खसे वेंदा आहिनि। नंबर 5, जॾहिं कंहिं क़ौम जा हाकिम अल्लाह जे क़ानून जे मुताबिक़ फ़ैसिलो न कंदा आहिनि ऐं अल्लाह जा नाज़िल कयल अहकाम उन्हनि जे दिलनि सां न लॻंदा आहिनि, तो अल्लाह सुब्हानो व तआला उन हाकिमनि जे उन वॾे उहिदनि ते फ़ाइज़ माण्हुनि जी पाण में लड़ाई ऐं झेड़ो विझंदो आहे। तो हज़रत ज़ीवकार कि इन 5 ख़सलुनि ते असां केतिरा अमल पेरा आहियूं कि असांजे क़ौम में बेहयाई केतिरी त वधियल आहे ऐं तो इन बेहयाईअ जे करे हदीस रसूल जे मुताबिक़ अहिड़ा मर्ज़ ऐं बीमारियूं असां में पयूं थियूं वञनि, तो उन जा नाला बि कॾहिं कननि ताईं असां कोन ॿुधा हुयासीं। ऐं ॿिए नंबर ते कि क़ौम में माप ऐं तौर जी केतिरी त असां वटि उन जे मुताबिक़ अमल आहे, तंहिं जे करे कि असां ते ॾुकर ऐं महांगब मशक़त ऐं हाकिमनि जा ज़ुल्म असांजे मथां कि सभ खां पहिरियों इंसानु पंहिंजे गिरबान में त झाके, पोइ ॿिए ते जेका सो आङुरी खणे ऐं टें क़ौम ते जॾहिं अल्लाह सुब्हानो व तआला जो फ़र्ज़ का क़ौम फ़र्ज़ ज़कात अदा न कंदी आहे, तो अल्लाह सुब्हानो व तआला उन ते रहमत जो बरसाति वसाए बंदि करे छॾींदो आहे। जॾहिं कंहिं क़ौम अल्लाह ऐं उन जे रसूल सां कयल अहद भञंदी आहे, तो अल्लाह सुब्हानो व तआला उन ते धारिया दुश्मन ग़ालिब करे छॾींदो आहे। तो असां अल्लाह ऐं उन जे रसूल सां कयल अहद केतिरो उन्हनि ते अमल कंदा आहियूं, नमाज़ ते केतिरो पढ़ंदा आहियूं, जेके ॿिया बि जेकी अहद आहिनि उन ते केतिरो अमल पेरा आहियूं। इन जे करे धारिया दुश्मन कि इन क़ौम ते ग़ालिब थी करे ऐं उन खां उन जा नाहक माल ऐं दौलत खसे वेंदा आहिनि ऐं उन्हनि ते ॾाढा थी वेंदा आहिनि, ग़ालिब थींदा आहिनि। कि जॾहिं कंहिं क़ौम जा हाकिम अल्लाह जे क़ानून जे मुताबिक़ क़ुरान सुन्नत जे मुताबिक़ अमल करणु छॾे ॾींदो आहे, तो अल्लाह सुब्हानो व तआला उन्हनि जे पाण में लड़ाई ऐं झेड़ा विझी छॾींदो आहे। अल्लाह सुब्हानो व तआला का दुआ है कि करीम रब असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।